सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक 7। अॼु असां ॿाहिरो पढ़ंदासीं एडिशन ऐं सब्ट्रैक्शन नातिक अददनि जी LCM जे मेथड सां। असां पोयनि वीडियोज़ में ॿिनि वीडियोज़ में टिनि में पढ़ियोसीं त जोड़ कीअं कजे, नातिक अददनि खे ऐं कट कीअं कजे। पहिरियां ॿिनि वीडियोज़ में ॿ करे ऐं जोड़ कयासीं, कट कयासीं, पोइ टे अदद नातिक अदद खयासीं ऐं 4 पर उन्हनि सभिनी में मां जेको कयो हुयो मेथड उहो हुयो क्रॉस मल्टीप्लाई जो मेथड। ठीकु आहे, कहिड़ो मेथड? क्रॉस मल्टीप्लाई। नंबर पाण में मल्टीप्लाई पिया कयूं क्रॉस वारे तरीक़े सां। अॼु असां पढ़ंदासीं LCM मेथड सां। ठीकु आहे, जॾहिं ॿिया या ॿिनि खां वधीक नातिक अदद हुजनि ऐं उन्हनि जो छेद मुख़्तलिफ़ हुजे, डिनोमिनेटर मुख़्तलिफ़ हुजे, त हिकु त हीउ तरीक़ो मां तव्हांखे पढ़ाए चुकियुसि त ईअं करे सघो था, पर ॿियो तरीक़ो जेको आहे उहो हुनजो बि ज़िक्र किताब में आहे, इन करे मूं सोचियो उहो बि तव्हांखे कराए छॾियां। ईअं न तव्हां चओ त उहो मेथड अलाए कहिड़ो आहे, या अगरि उन मेथड सां कॾहिं कॾहिं क्वेश्चन अची वेंदो आहे त बाबा हिन सुवाल खे कयो ई LCM मेथड सां, त पोइ तव्हां कीअं कंदो? इन करे हिन मेथड जो पाण बि लाज़मी आहे। मिसाल तौरु सवाल थो अचे 2/3 प्लस 4/5 माइनस 1/2। ॾिसो हिते सभिनी जा डिनोमिनेटर्स चेंज आहिनि, 3, 5, 2। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ आहिनि, साॻिया आहिनि। असांजो पहिरियों तरीक़ो जेको हुयो उहो त क्रॉस हुयो, त पहिरियां हिन ॿिनि खे क्रॉस कयो, हिननि खे मल्टीप्लाई कयो, जान छॾायो, हिन सवालनि जा जवाबु कढो, हिन ॿिनी जो जवाबु कढी वरी माइनस ॾेई हे साॻियो रखी हिन जो जवाबु कढो, उन ड्रैग में नथा वञूं। हाणे असांजो जेको तरीक़ो आहे उहो कहिड़ो आहे? LCM मेथड। LCM जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां जेका तव्हांजा छेद आहिनि इहे तव्हां रखो हिन टेबल में। हीअ हिकिड़े क़िस्म जी टेबल आहे, ईअं टेबल ठाहियो, हिन टेबल खे चइबो आहे LCM टेबल। ठीकु आहे, ऐं बाद में हीअ जेके तव्हां रखो था हिते नंबर अंदरि टेबल हणो। टेबल हमेशह प्राइम नंबर जो लॻंदो ऐं स्टार्ट 2 खां थींदो, पर जे 2 जो नथो लॻे त पोइ 3। ठीकु आहे, हाणे 2 जो लॻे थो टेबल, हिन ते नथो लॻे, हिन ते नथो लॻे, हिन ते त लॻे थो न, त पोइ जंहिं ते नथो लॻे उहे नंबर साॻा। 3 ते नथो लॻे, 2 जो खोड़ो, 5 ते नथो लॻे, 2 जो खोड़ो, पर 2 ते लॻे थो, 2 जो 2 ते हिकु दफ़ो। हिकु अची वियो? ठीकु आहे, हिकु अची वियो। असांजो जवाबु हिननि सभिनी टेबल्स लॻी आहे। हाणे हिते 2 रखां त मसइलो थींदो, छो तव्हां चवंदव त सर 2 त न रखंदा, छो त हिते जेके 3 ऐं 5 बचा आहिनि उन्हनि ते 2 जो टेबल त लॻे ई नथो, त यानी मूंखे छा रखिणो पवंदो? 3 रखिणो पवंदो। त 3 जो खोड़ो 3 ते लॻंदो आहे हिकु दफ़ो, 5 ते न लॻंदो आहे ऐं 1 ते बि न लॻंदो, छो त 1 नंढो आहे। सो जॾहिं 1 थी वियो त पोइ त बसि हुनजी जान छुटी पई। हिते ॾिसो, हे 1 थी वियो त इहो हाणे आख़िर ताईं 1 ई रहंदो ईंदो। हिते वरी हे 1 थी वियो त इहो आख़िर ताईं 1 ई रहंदो वेंदो। बाक़ी जेको 1 खां अलावा नंबर आहे उन ते टेबल हणंदासीं। हाणे हिते 1 खां अलावा 5 बचो आहे, इन करे हाणे हिन ते सिर्फ़ु 5 जो ई लॻंदो। 1 त साॻियो, 1 5 5, 1 साॻियो। हीअ जेके 3 नंबर आहिनि इहे पाण में छा थींदा? मल्टीप्लाई। 2, 3 ऐं 5। जॾहिं इहे पाण में मल्टीप्लाई थींदा त जवाबु छा ईंदो? ट्रिकी 6 6 5 30। त हाणे हिकिड़ी लाइन पाईंदव हिते वॾी, जीअं असां प्लस ऐं माइनस कंदा आहियूं, पोइ हिन वीडियोज़ में कईसीं, हिकिड़ी लाइन पाए हिते जवाबु लिखियोसीं न। हिते जेको जवाबु ईंदो उहो हीअ ईंदो। LCM जी मदद सां जवाबु आयो 30, हिते जवाबु अची वियो 30। हाणे असां ॾिसंदासीं हिननि 3 जो खोड़ो हिननि 30 ते घणा दफ़ा लॻंदो? तव्हां चवंदव 10 दफ़ा लॻंदो। इहो जेको 10 थींदो इहो हिन जे मथे नंबर सां मल्टीप्लाई थींदो। ठीकु आहे, वरी 5 जो खोड़ो ॾिसंदव घणा दफ़ा लॻंदो? 6 दफ़ा, त 6 वरी इन जे मथे सां मल्टीप्लाई थींदो। ऐं 2 जो खोड़ो 30 ते 15 दफ़ा, त 15 वरी हिन सां मल्टीप्लाई थींदो। ठीकु आहे, छा कयोसीं असां हिन हेठें छेद खे ॾिठोसीं 3 हुयो ऐं हिते जेको LCM आई उहा 30। 3 जी टेबल में 3 जे खोड़े में 30 ईंदो आहे 10 ते, 10 ट्रिकी 30 थींदो आहे न 10 ते। त उहो जेको 10 जेको तव्हां चओ था न 10 ते ईंदो आहे, उहो 10 जेको आहे उहो हिन मथे नंबर सां वञी मल्टीप्लाई थींदो, हिन 3 जे मथां जेको नंबर हूंदो। 5 जे हेठों था चेक कयूं त 5 जे हेठों वारो नंबर जेको ईंदो उहो वरी 5 जे मथों वारो सां मल्टीप्लाई थींदो। कीअं? 6 5 30 थींदो आहे न, त इहो जेको 6 थींदो इहो वरी 5 खां मथों जेको नंबर आहे 4, उन्हनि सां मल्टीप्लाई थींदो। ऐं जेको हिते 2 आहे 15 दफ़ा लॻंदो त 15 मथे वेंदो। हाणे अचो त जवाबु लिखूं। हिते छा थींदो? 2 हुयो, पर हाणे मथों ज़रब अथसि 10, त 2 ॾह 20, पोइ प्लस आहे त प्लस 6 चौंक 24 माइनस 1 15 15। ठीकु आहे, 1 15 15 15 जी टेबल में
ठीक है 15 इतने 20 ऐं 24 घणा थी विया 20 ऐं 24 44 माइनस 15 साॻा हेठां 30 साॻो हाँ 44 में 15 वया 44 में जैसे 15 कटींदो 4 में 5 नथो वञे एक उधार वठी इन करींदो हिते 3 थी वेंदा ऐं 54 में 15 वया घणा बचा बाबा 9 बचा 3 में 1 वयो 2 बचा 29 अपॉन 30 ये जेको आहे सो असांजो फाइनली जवाब आयो ठीक है बाबा हाँ ये इन जो असांजो फाइनली जवाब अची चुको आहे अड़े हिसाब से हिन मेथड के चइबो आहे एलसीएम मेथड उम्मीद आहे कि ही मेथड समझ में आयो हूंदो हिन में खणी 2 हुजन तब मेथड करे सघो था 3 नातिगत हुजन तब ई मेथड करे सघो था 4 हुजन तब ई करे सघो था सिर्फ छा थींदो उहे नंबर लिखंदव मिसाल 5 नंबर तव्हांखे अगरि मिली वञनि न मुख़्तलिफ़ छेदनि सां डिनोमिनेटर सां तव्हां हुनखे हिन तरीक़े सां ऐं हिन तरीक़े सां हुन ते टेबल हणी हिन जवाबु कढी सघो था हिते जेके बि नंबर ईंदा उन्हनि खे ज़र्ब करे जेको जवाबु ईंदो उहो हिन लाइन जे हेठां रखंदव ऐं पोइ हिन नंबरनि खे ॾिसंदो त घणा दफ़ा टेबल लॻे थो जेतिरा दफ़ा लॻंदो उहो नंबर जे मथां वञी मल्टीप्लाए थींदो मल्टीप्लाए थियण खां बाद में जवाब ईंदा पोइ त जोड़ ऐं कट आहे जेको 12 हिसाब नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड कंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।